अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भली कार आओ आया अफशा उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां बलूचिस्तान जे इलाइक़े अवारान जो दौरो, मक़ामी माण्हुनि सां मुलाक़ात, इख़्तियारनि पारां सिक्योरिटी सूरत हाल ऐं तरक़ियाती कमनि बाबति ब्रीफिंग। आर्मी चीफ जो चवणु आहे त अमन लाइ मक़ामी माण्हुनि जो सहकार साराह चुको आहे। पाक फ़ौज बलूचिस्तान में तरक़ियाती कोशिशुनि में सहकार जारी रखंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कराची में 10 महीननि खां कम थींदे नज़र अचे पियो। जुलाई खां तरक़ियाती कमनि जो ॿियो फेज़ बि शुरू थींदो। कापी वारो मामिलो सीडीडी हवाले कयो आहे। FIA खां बि मदद वरिती वेंदी। सिंध जो गवर्नर डायरी में रही ॻाल्हि करे। ANP सरबराह असफर वली चयो आहे त पाक अफ़गान चिकताण मां दहशतगर्दी खे फ़ाइदो खणण जो मौक़ो न ॾियणु घुर्जे। ॿिन्ही मुल्कनि खे ॻाल्हियुनि ज़रिए चिकताण ख़तमु करणी पवंदी। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त डॉन लीग्स जे मामले ते परवेज़ रशीद ऐं तारिक फातमी जी कुर्बानी क़बूल नाहे। मरियम नवाज़ सोशल मीडिया सां राब्ते लाइ दोस्त जो फ़ोन इस्तेमालु कयो। क़ौम जूं नज़रूं ऐं उमेदूं सुप्रीम कोर्ट ते लॻल आहिनि। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा सादफ़ी चयो आहे त पाकिस्तान रेलवे मज़बूत ऐं ख़ुशहाल मुस्तक़बिल जो बुनियाद रखी रही आहे। 4 साल पहिरियां माल गाॾियुनि जो 7 इंजणियूं हलंदियूं हुयूं, हाणे इन्हनि में वाध अची वई आहे। नाज़रीन, हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां खबरनि में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। बुलेटिन शुरुआत कंदासीं न ख़बर सां। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां बलूचिस्तान जे इलाइक़े अवारान जो दौरो, सिक्योरिटी सूरत हाल ते ब्रीफिंग। आर्मी चीफ जो चवणु हो त हू बलूचिस्तान में तरक़ियाती कोशिशुनि में सहकार कंदा। ISPR पंहिंजी पधिराई में ॼाणायो आहे त आर्मी चीफ बलूचिस्तान जे इलाइक़े अवारान जो दौरो कयो। ISPR मूजिबि आर्मी चीफ खे सिक्योरिटी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ खे ॾखण बलूचिस्तान में फ़ौज ऐं FC तरफ़ां मक़ामी माण्हुनि जी मदद करण बाबति क़दमनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त 1.5 लख माण्हुनि खे तिबी सहूलियतूं फराहम कयूं वयूं आहिनि, जॾहिं त FC तरफ़ां हिकु नओं स्कूल बि क़ाइमु कयो वियो आहे। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त अवारान जे 200 शागिर्दनि खे मुफ़्त तालीम ॾिनी पई वञे। ISPR जी पधिराई मूजिबि आर्मी चीफ बहितर सिक्योरिटी सूरत हाल ते फ़ौज ऐं FC जी साराह कई। आर्मी चीफ अमन अमान जी बहितर सूरत हाल ते बि क़ानून लागू कंदड़ इदारनि खे साराहियो। आर्मी चीफ जो चवणु हो त हू बलूचिस्तान में तरक़ियाती कोशिशुनि में सहकार कंदा रहंदा। आर्मी चीफ मक़ामी माण्हुनि सां बि मुलाक़ात कई, जे दौरान हुन सिक्योरिटी फोर्सिस जी हिमायत करण ते मक़ामी माण्हुनि जा थोरा बि मञिया। ISPR मूजिबि मक़ामी माण्हुनि सिक्योरिटी ऐं तरक़ी लाइ पाक फ़ौज जी कोशिशुनि खे साराहियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कराची में 10 महीननि खां कम थींदे नज़र अचे पियो। कापी ते ज़ाब्ते लाइ मामिलो CDD हवाले कयो वियो आहे। FIA खां बि मदद वरिती वेंदी। गवर्नर दायरे में रही ॻाल्हि करे। एक्सपो सेंटर कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद मुराद अली शाह चयो त कराची में WhatsApp ज़रिए इम्तिहान दौरान कापी वारे मामले जी जांच CDD हवाले कई पई वञे। हुन चयो त मामले जी जांच में FIA खां बि मदद वठी सघिजे थी। वॾे वज़ीर चयो त सिंध जो गवर्नर दायरे में रही ॻाल्हि करे। खेसि सियासत करणी आहे त उहिदो छॾे ॾे। संदसि चयो त सूबे में गुज़िरियल 10 महीननि खां कम थींदे नज़र अचे पियो। सिंध जे वॾे वज़ीर चयो त 1 जुलाई खां तरक़ियाती कमनि सरबराह असफर वली चयो त पाक अफ़गान चिकताण मां दहशतगर्दी खे फ़ाइदो खणण जो मौक़ो न ॾियणु घुर्जे। ॿिन्ही मुल्कनि खे ॻाल्हियुनि ज़रिए चिकताण ख़तमु करणी पवंदी। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे असफर वली चयो त सरहद बंदि हुअण सबबि ॿिन्ही मुल्कनि जी वापारियुनि खे नुक़सान थी रहियो आहे। हुन चयो त दहशतगर्दनि खे मौजूदा सूरत हाल में फ़ाइदो खणण जो मौक़ो न ॾियणु घुर्जे। असफर वली चयो त पाक अफ़गान चिकताण ॻाल्हियुनि ज़रिए हल थियणु घुर्जे। ॿिन्ही मुल्कनि खे पुरअमन हल ॻोल्हणो पवंदो। ANP सरबराह चयो त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान समेत जंग कंहिं बि मुल्क लाइ मसइले जो हल नाहे। संदसि चयो त हुन चयो त ग्रेट गेम जे नतीजे में सभ खां वधीक नुक़सान पख्तूननि खे थियो आहे। ANP सरबराह वधीक चयो त पाकिस्तान तरफ़ां पार्लियामानी कोशिशूं तारीफ़ जोगियूं आहिनि। नाज़रीन, अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त डॉन लीग्स जे मामले ते परवेज़ रशीद ऐं तारिक फातमी जी कुर्बानी क़बूल नाहे। मरियम नवाज़ सिरल अलमेडा सां राब्ते लाइ दोस्त जी फ़ोन इस्तेमालु कयो। क़ौम जूं नज़रूं ऐं उमेदूं सुप्रीम कोर्ट ते लॻल आहिनि। समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते पैगाम में शेख रशीद चयो त फ़ौज रियासत ऐं नवाज़ शरीफ़ पंहिंजे ख़ानदान खे महफ़ूज़ करण जो सोचे रहियो आहे। हुन चयो त डॉन लीग्स मामले ते तारिक फातमी ऐं परवेज़ रशीद जी कुर्बानी क़बूल नाहे। संदसि चयो त मरियम नवाज़ सिरल अलमेडा सां राब्ते लाइ पंहिंजी दोस्त जो फ़ोन इस्तेमालु कई, जंहिं इजलास बाबति ख़बर ॾिनी, पर नवाज़ शरीफ़ पंहिंजे साहिबज़ादे खे बचाइण लाइ ॿिनि माण्हुनि खे कुर्बान कयो, जेको कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल नाहे।
शेख रशीद शरीफ ख़ानदान क़तली ख़त जे वर चढ़ी वियो आहे। हाणे क़ौम जूं नज़रियूं ऐं उमेदूं सुप्रीम कोर्ट ते लॻल आहिनि। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक़ चयो आहे त पाकिस्तान रेलवे मज़बूत ऐं खुशहाल मुस्तक़बिल जो बुनियाद रखी रही आहे। 4 साल पहिरियां माल वारियूं रेलगाॾियुनि जो 7 इंजणियूं हलंदियूं हुयूं। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक़ सदा थे रेलवे हेडक्वार्टर्स में इजलास थियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे ख्वाजा साद रफ़ीक़ चयो त सेप्टेम्बर ताईं मालगाॾियुनि जो तादाद 135 थी वेंदो। संदसि चयो त 4 साल पहिरियां माल वारियूं रेलगाॾियुनि जो 7 इंजणियूं हलंदियूं हुयूं, जॾहिं त ॿियनि ॾींहंनि में हिकु फ्रेट ट्रेन हलंदी हुई। साद रफ़ीक़ चयो त अॼु इन्हनि माल गाॾियुनि जे इंजणनि जो तादाद 95 आहे, जॾहिं त हाणे हिकु ॾींहं में 13 खां 14 फ्रेट ट्रेनियूं हली रहियूं आहिनि। रेलवे वारे वज़ीर वधीक चयो त पाकिस्तान रेलवे मज़बूत ऐं खुशहाल मुस्तक़बिल जो बुनियाद रखी रही आहे। नाज़रीन, बलूचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर अब्दुल मालिक बलोच चयो आहे त बलूचिस्तान जूं ज़मीनूं संदन हथनि मां निकिरी वियूं आहिनि, जेके माफ़ियाउनि जे कब्ज़े में आहिनि। आदमशुमारी बलोच क़ौम खे अक़लियत में तब्दील थियण जो ख़तरो आहे। हिन अहिड़ो इज़हार लियारी में तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। इन बाबति वधीक तफ़सील ॾिसूं था असद मुमताज़ जी इन रिपोर्ट में। बलूचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर मालिक बलोच चयो आहे त बलूचिस्तान जूं ज़मीनूं असांजे हथां निकिरी वियूं आहिनि, उहे हाणे माफ़ियाउनि जे कब्ज़े में आहिनि। बलूचिस्तान में थींदड़ आदमशुमारी में बलोचनि खे अक़लियत में तब्दील थियण जो ख़तरो आहे। असां पंहिंजे दौर में बलूचिस्तान जी तालीम जी बजट 4% मां वधाए 24% कई, जेको इनक़िलाबी क़दम हो। 2 साल अॻु क़ाइमु कयल तुर्बत यूनिवर्सिटी मां हिन वक़्तु 35 शागिर्दनि PhD जूं डिग्रियूं मुकमल कयूं आहिनि। उसमें नंबर 1 जो आया वो तुर्बत का एक गरीब लड़का था पाकिस्तान की। आज अगर आप जाएं यहाँ लेकर लाइब्रेरी में, आज हमें फख्र है इस नौजवान पे, बहराम पे। आज 550 लड़के दोस्तों ने यहाँ पे दाखिल कराए कराची यूनिवर्सिटी से, बलूचिस्तान से। जो यूनिवर्सिटी हमने बनाई है तुर्बत में, जो यूनिवर्सिटी हमने 2 साल में बनाया है, उसमें आज 35 लड़के हमने PhD के लिए भेज दिए हैं, जिनमें 8 से 10 PhD करके वापस आ चुके हैं। डॉक्टर बलोच अहिड़ो इज़हार नेशनल पार्टी लयारी पारां लयारी जे मसइलनि जे हल लाइ अवामी तजवीज़नि बाबति बलोच हाल चाकीवाड़ा चौक ते थींदड़ तक़रीब खे ख़िताब कंदे चयो। डॉक्टर मालिक बलोच चयो त लयारी में हज़ारे मासूम माण्हुनि खे मारायो वियो। हुकूमत उन ते जुडिशल कमीशन जोड़े कातिलनि खे सज़ा ॾे। अदारों में, सेनेट में, नेशनल असेंबली में, सूबाई असेंबलियों में ले जाएंगे कि लियारी पे एक जुडिशल कमीशन बनना चाहिए जो ये सबब मालूम करे कि यहाँ पे हज़ारों नौजवान, हज़ारों जवान जो मारे गए, वो किस लिए मारे गए। कम से कम इस आज की इस महफिल का क्रैक्स यही होगा। बाकी पानी नहीं है, रोज़गार नहीं है, बाकी चीज़ें नहीं है, वो हैं, उनको भी हम हाईलाइट कर लें। लेकिन मैं समझता हूँ कि हमारी जिम्मेदारी है नेशनल पार्टी की कि जहाँ जिस अदारे में उसकी नुमाइंदगी है उसमें हम इसको कहेंगे, भरपूर अंदाज में कहेंगे कि लियारी पे एक ऐसी कमीशन तश्कील दी जाए कि वो ये बताए कि लियारी में पिछले 10 सालों में जो खून खराबा हुआ है उसका जिम्मेदार कौन था। हिन वधीक चयो त BSO लयारी मां जनम वरितो ऐं अॼु असां जेको कुझु आहियूं सो BSO जे करे आहियूं। मूं सियासत ऐं डॉक्टरी लयारी मां कई। लियारी BSO यही रेकिसर लेन में जन्म ले चुका है। मैंने आज भी लतीफ़ जान से पूछा, मैंने कहा पहला पेड़ जो BSO का मेरे हाथ में आ गया था उसमें लिखा था बलूच स्टूडेंट एजुकेशन ऑर्गेनाइजेशन रेकिसर लेन। यहीं पे उसने जन्म ली और आज हम सब कुछ हैं, हम उसी BSO की वजह से हैं। तक़रीब खे ख़िताब कंदे नेशनल पार्टी सिंध जे सदर रमज़ान मेमून चयो त लयारी खे बि सिंध जीअं तबाह कयो वियो। पाकिस्तान जे ठहण खां वठी हिन वक़्त ताईं असां सां रुॻो वादा कया विया आहिनि, पर को बि वादनि ते अमल नाहे कयो वियो। सीनियर सहाफ़ी ऐं लेखक लतीफ़ बलोच पंहिंजे ख़िताब में चयो त लयारी गैंग ठाहींदड़नि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे जिन मासूम माण्हुनि खे क़तल कयो। तक़रीब खे बलूचिस्तान असेंबली जी MPA साजिदा मेमून, जान मोहम्मद बुलेदी ऐं ॿियनि पंहिंजे ख़िताब में चयो त कराची में PP खे बलोचनि ज़िंदा रखियो, पर PP लयारी खे विसारे छॾियो। लयारी में बेरोज़गारी सभिनी मसइलनि जी माउ आहे। बेरोज़गारी ख़तमु थियण सां जुर्म पाण ई ख़तमु थी वेंदो। लयारी जे नौजवान लाइ 50,000 नौकरियुनि जो ऐलान कयो वञे। कैमरामैन शोएब अनीस सां गॾु असद मुमताज़, कराची।
नाज़रीन जो बुलेटिन पांचे पुॼाणे ते पहुतो हर वक्त अपडेट लाइ विजिट कयो असांजी वेबसाइट awamiawaaz.com